सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अकबर वॾे जे फसल खे अलाए केरु बाहि ॾेई वियो आहे। छा फसल के बा शोकू यो छा तो बकी? हा अकबर, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। करीम हल तालू। देखो दिनो ते चैन भजी पई आ जने कलर जी बोरी फिटी कई चंगाई छुट्टी रखी मा खणी आया वरकिनो माया हलो चंगी तरह तो छलियान जन था फिटी कई अरे अल्लाह ओयो अची वियो मु डेडर यो छाती चई माई न मां त चयो सत बिस्मिल्लाहूं कया महीने का पो घर आयो आहे भला इहो त बुध अञा हलण जहिड़ो न आहे छा? डॉक्टर ने चयो सजो महीनो खट ते वे आराम कर तुजी टंग में अञा सूर आ। मां त चवे थी सुठी जिंदगी तू नहीं खट ते वे थोड़ी पिटी थी हाणे ॾाढो पिटाई कोन थी दुआऊं थी ॾेई। माण्हू त चवंदा न मौला असांखे खट ते वेहारे खाराए ऐं जेकॾहिं असां तोखे खट ते वेहण जो चयो त छा थी पियो? बचन तुझी नियत जी मूंखे सॼी ख़बर आ। तू दिल में चई थी त यो खट ते पियो हुजे चुरे पुरे न हले। मां हर ॻाल्हि सम्झा थो ॿार न आहियां इएं न आहे। अञा मां हलण जहिड़ो आहियां अलाह जी महिरबानी सां। टंग इन करे कोन थो खोड़िया मता हॾो हेॾे होॾे न थी वञे। तुंहिंजे पुॼण लाइक़ पोइ बि हिकिड़ी टंग ते आहियां बाठा ईअं ठोकी थो साए हिकिड़ी जंग ते ॼण क्रिकेट पिया खेॾनि। त मूं भी तो तोखे इहा ई दुआ ॾिनी न त अदाली मां तू सॼी जिंदगी इन खट ते गुज़ार। बदुआ भली जो पर दुआऊं न जो तहां दुआऊं मूंखे लॻनि ई नथियूं। पोइ त खुदा कंदो तू सॼी उमिरि खट ते पयो हूंदे इन भगल टंग में तोखे कीड़ा पवंदा कीड़ा। ओ बचन का बंदूक लॻंदई ओ मुड़स के इएं नाहे पिटबो जे इलेक्शन में भी एॾा नारा हणी जो मां तो चवां वो उहो ई खटे वेंदो तुंहिंजे नारनि सां। ए तू मुड़स सां चङाई नहीं करी। अकबर सिजा वाले देर के बाहि कहनी आ केहे बाहि ॾिनी हूंदी बोलण या सॼी शरारत तुंहिंजी हूंदी। अकबर कसम ना मूंखे ख़बर न आहे बाक़ी मूं शेर अली खे उतां गुज़रंदे ॾिठो हुयो। थी सघे तो शेर अली बाहि ॾिनी हुजे। बोलण जंहिं बि बाहि ॾिनी आहे न वो जल्द असांखे ख़बर पइजी वेंदी। बाहि ॾियण वारे जो घर साड़े खाक जो ढेर बनाईंदासीं ढेर। हाँ करीम उन्हें कॾहिं बि बश्क न कजो। मूसा मीर सही तो चए
अगरि जे अदीअ खे वापसि आणो आहे न त पोइ हिन वक़्त खे खंभणो पवंदो। दरिया ख़ान जेकॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर चाचा बहावल खे पई न त हू होश मां निकिरी वेंदो। मूंसां कमु अहिड़ो कयो बहावल जे मलाकनि खे ख़बर न पई। मूंसां जेकॾहिं वक़्त खां असां वञराए था वञूं त अदी खे अॻवा उन कयो त पोइ चाचा बहावल जो असां सां ॻाल्हाइण नथो ठहे। ठीकु आहे मीर, ॾियूं था इन वक़्त खे खुली, पर दुरून खां पहिरियां मां चाचा बहावल सां ॻाल्हाईंदुसि। मूंसां हिकु चकर छा, तूं चाचा बहावल सां 10 चकर ॻाल्हाए। मां त राणी खे ज़ाल खणण जो हक़ ॾियण लाइ बि तयारु आहियां। बसि रुगो चाचा बहावल कावड़ छॾे ई मूंसां ठाह करे। मीर जेकॾहिं चाचा बहावल ठाह जी ॻाल्हि करे थो ऐं उन ठाह में तोखां संग चटी घुरे त पोइ मूंसां जेकॾहिं चाचा बहावल जो पुटु ज़िंदा हुजे हा त कसम सां संग चटी में मां पंहिंजी भेण जो रिश्तो हुनखे ॾेई छॾियां। पर हाणे जेकॾहिं मूं हुनखे रिश्तो ॾिनो त हू मुंहिंजी भेण जो निकाह इन कमीने वक़्त सां कराए छॾींदो। हाणे तूं ई ॿुधाए मूंसां, छा तोखे इहो मुनासिब लॻे थो त मां पंहिंजी भेण जो रिश्तो इन कमीने वक़्त खे ॾियां? मेरे ही मुंहिंजो अंदाज़ हुयो, पर मां चाचा बहावल खे राज़ी करण जी कोशिशि कंदुसि। चाचा बहावल जिथे बि राज़ी थियो मां हा करे ईंदुसि। पोइ तोखे इनकार नाहे करिणो। मूंसां मां तोखे पंहिंजो भाउ थो पायां त पोइ ॿुधाए मां तोखे इनकार कीअं थो करे सघां? बाबर साईं, तव्हांजे चवण मुताबिक़ मां सजावल जा समूरा फसल साड़े चट करे आहियां, कख न छॾियो मां। उते तोखे ॾिठो त कोन न? न बाबर साईं, हुननि जे अरमान सां मां कचहरी करे मुतमिन करे आणी सफ़ा। चाचा मूं तोखे चयो त फसल खे बाहि ॾे उतां निकिरी वञजांइ। बाबर साईं, इत्तेफ़ाक़ ईअं थियो जीअं मूं बाहि ॾिनी उन वक़्तु ई शेर अली उतां गुज़र थियो। बाबर साईं, जीअं सजावल जा माण्हू आया न उन्हनि जी नज़र शेर अली ते पइजी वई। अकबर वारनि जो समूरो शक शेर अली ते हलियो हुयो ऐं मूं बि शेर अलीअ मथां इहा समूरी ॻाल्हि फिटी करे छॾी। हाणे जेकॾहिं हू तोखे बंदी खणी था वञनि ऐं केतिरो कुटनि था, ज़बान पंहिंजी बंदि रखजांइ। मां चवां थो त उल्टो तूं शेर अली जे मथां चढ़ी वञ। ईअं ई थी वियो बाबर साईं, ईअं ई थी वियो। आकल दादी, बाबा साईं जो फसल सड़ी वियो आहे। सोचा जो त बाबा साईं खे फोन करे ॿुधायां। फोन करण सां आदा अञा परेशान थींदो ऐं भाॼाई जो सही नमूने सां इलाज बि न थी सघंदो। जेकॾहिं मूं हुनखे न ॿुधायो न त वापसी में अची असांजी खल लाहींदो। नुक़सान त थी चुको आहे अकबर, बख़्श दादा तव्हांखे कोन कंदो। ॿुधाइण या न ॿुधाइण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? ठीकु आहे, सोचूं था हिन ॻाल्हि ते त ॿुधायूंसि या न। अकबर, मूंखे कुझु तोसां ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि कर। छा तूं मूंसां शादी कंदे? शादी? हाकम दादी, फ़िलहाल मूं इहो सोचियो ई न आहे। मूंखे बि एतिरी जल्दी न आहे, भली तूं सोचे वठ। वक़्तु मिलियो त सोचे वठंदुसि। सोचण में एतिरी देर न कजांइ जो अदा मुंहिंजे लाश खे ई गुम करे छॾे। हाकम दादी, जेकॾहिं बाबा साईं खे मारणो हुजे हा न हिन महिल ताईं तूं ज़िंदा न हुजी। हाकम दादी, न ॼाण त तोखे छो बाबा ज़िंदा छॾी थो अचे। शायदि अञा मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं सोरनि वारा पल अञा मूंखे ॾिसणा आहिनि ऐं हुनजे करे ई मां ज़िंदा आहियां। बाचुला सलाम अलैकुम, खुश आई? हाय अली तो सफा बोतल लगी पई है। लीमा खान जो खेड़े का खुशा लीमा खान खेरा हली विदे न बटड़ी। अरे अरे सालो मार पवई आ जंग भगली आ कुंभर जो पुट ही जाजे ते आयो ही मुका पुछण। बाप का जा मु समझो त तुंजी हिय टंग भगला पर हिय भगला तई। अरे यही तो भगला वरी भजन शादी भागा सालू। माई बचुला दसी थी हिन सा त चंगाई न कजे। मां चंगाई करे हिन निभागे का पुछणा है गलाए किया तो ही मो चंगाई जे काबिल ही न है सालू।
मुखे सालू कमीने जी चंगाई न घुर्जे। चंगाई न घुर्जी त पोइ इहा ॻाल्हि कर न त मां तोखे पंहिंजी दुश्मनी ॾेखारियां। तू कंदे छा? तू छा थो समझी त मां वॾो आहियां, मां तोखे छॾे ॾींदुसि? छा कंदे? छा कंदो साईं? इहा त तोखे ख़बर ई न आहे त सालू तोखे छा थो करे सघे। सालू तोखे 7 सुर घुमाईंदो, 7 सुर बीह जा। ख़बर ई कान्हे अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा लीमा पो तू खटी या मां खटिया कन ॾई ॿुध बेलीम का ओए तू अरे मार का पवई। अरे सालू, अरे वॾो को ज़लील आई, अरे को नांग खाई थी सालू। खुदा जी का मार पवई, तोखे ख़बर पाए लीमे जी जंग भगला। अरे अल्लाह करे अखियुनि में पिचू पवंदी, खदड़ा खणी वञनि अल्लाह करे, को मुंह में गाडो लॻई अल्लाह। अरे मार पोई इन बरसी के में का तोखे भला खाए। अरे लीमे जो सिर विझाई ओ निभागी उथ, मुके खड़ी खट दे यार, खट के सौलो कर उथ। ओ निभागी फोट न कर, खट के सिद्धो कर। अरे सालू मार का पवई, ओ का भला खाए, ओ का नांग नहीं खावे को बरसीग में। मूसा तोखे कंहिं इजाजत ॾिनी आहे जो तू मुंहिंजे घर में निकिरी आयो आहीं? मां चवां थो ॿाहिरि निकिर, निकिर ॿाहिरि। तो मुझे घर में पैर कीअं पातो आहे मुंहिंजी इजाजत खां सवा? घर में त कदम रखी चुको हाँ चाचा बाबा। मां चवां थो पैर पोइते हटा, न त मां विसारे वेंदुसि। कुछ वक्त ला तू मुझे दोस्त है, चुप करे छॾींदोसि। लिखर चवां थो चाचा बाबा न जेकॾहिं मूंखे तूं पंहिंजो एॾो ई दुश्मन समझी थो त पोइ मूंसां तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। खण बंदूक करीस पूरो। तू छा थो समझी? मां तोखे बख़्श कंदुसि तुंहिंजे इन चंद लफ़्ज़नि सां? कतई कोन बख़्श कंदोसि, चुप कंदोसि। बख्श तू छा थो समझी? मूसा चाचा बहावल के राज़ी करण में कामयाब थींदो? मीरा हिते बहावल का वधीक बददिमाग ॿियो केरु हूंदो? तू छा थो समझी त मूसा बहावल के राज़ी करे वेंदो? बख्श मां मूसा जे करे ख़ामोश आहियां चाचा बहावल जे साम्हूं। न त चाचा बहावल ऐं ने वक़्त मीरा वो वक़्त वञे पियो। मूसा बाबा हिन वक्त होश में ना आहे, खुदा के मुझे वापस वञ। रानी मां त आयोसि चाचा बावल जी ग़लतफहमी दूर करण जे लाइ, पर जेकॾहिं ही मुंहिंजी का बि ॻाल्हि नथो ॿुधणु चाहे त पोइ मां वापसि थो वञां। वरी कॾहिं बि हिन दर ते पेर बि कोन ॾींदुसि। हाणे हिन घर में तुंहिंजी ज़रूरत बि न आहे मूसा। लाह पेर हल। चाचा हिन महिल तूं वक़्त जे मथां अंधो एतबार थो करे, पर तमामु जल्द जो ई वक़्त तुंहिंजा पेर कढी तोखे खॾ में उछलाईंदो, ऐं पोइ उन खॾ मां तोखे केर बि कढी कोन सघंदो। मां न जे कंहिं खॾ में किरी पवां तोखे सहारे लाइ कोन चवंदुसि त तूं मुंहिंजी मदद कर। इहो वक़्त बि तुंहिंजे मथां तमामु जल्द अचण वारो आहे चाचा भाउ, पर पोइ तुंहिंजा सभु रस्ता बंदि थी वेंदा सवाइ पछता हुजे। तूं पंहिंजे सुठनि दोस्तनि खे पाणी विञाई। खुदा हाफ़िज़ चाचा भाउ। बाबा बाबा मूसा के रोक, वक्त खां वधीक तू जो हमदर्द मूसा आहे। बाबा मां हथ थी ॿधाए, मूसा के रोक बाबा। मूसा जा ई मुंहिंजा रस्ता अलॻि थी चुका आहिनि। मूसा हाणे वञी उन्हनि जी कच्छ में वेठो आहे।
जिन बि मुंहिंजी इज़त में हथ विधान मां उहे हथ ई कटे छॾींदुसि। जेके मुंहिंजी इज़त जे तरफ़ वधियान उन्हनि खे कतई कोन बख़्श कंदुसि मां उन्हनि खे। ॿुधी छॾ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾे ओके। वियो। मुझे जेल खां ॿाहिरि अचण खां पोइ दुश्मननि मुंहिंजे खिलाफ साज़िशूं शुरू करे ॾिनियूं। कहिड़ी साज़िशी ॻाल्हि था कयो वॾा? तुमर सिजावल ख़ान जे फसल खे साड़े वियो आहे ऐं आउं सम्झां थो इहा साज़िश मुंहिंजे खिलाफ हूंदी। मुंहिंजा दुश्मन मूंखे ॿाहिरि ॾिसण ई नथा चाहिनि। हू चाहिनि था त वरी मां सेंटर जेल अंदरि हुजां। वॾा ईअं बि थी सघे थो सिजावल ख़ान ऐं नवाब ख़ान जो दुश्मनी जो नतीजो हुजे। वाहिद इहो कमु नवाब ख़ान जे माण्हुनि जो हूंदो। जे उन्हनि जो न हूंदो पोइ पक सां मां चवां थो त इहा हरकत मीर ऐं मूसा जी हूंदी, छो त इहे सभु पाण में अटकियल आहिनि। ओए तव्हां ख़ूब छो पिया कयो? मुंहिंजो नालो आहे शेर अली। 100 गिदड़ मिली करे साम्हूं अचनि न शेर अली जो शिकार नथा करे सघनि। ऐं आउं सिधे विहण जो आदी आहे। सिधो माण्हू सिधो जहिड़ो। हेर फेर वकड़ ये आउं ॼाणिया ई न। अॼु बि मूंखे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं मां सिजावल जी औताक ते रहियल हुयुसि। मूं ते चोरी जो इल्ज़ाम हणी मुंहिंजे लाइसेंस वारो हथियार हटाए करे मुंहिंजे भरमो। साहब हीअ में मुंहिंजी आहे। चोर हिते आहे त चोर बि हिते हूंदो। संभाल पंहिंजे में खे। अचो हाणे मूंसां हलूं। उथ शेर अली उथ। इकबाल हिते बि हेरा फेरी, हिते बि 420। मुंहिंजी अख में सूअर जो वार आहे। तूं मुंहिंजे दर में अची चोरी थो करीं ऐं ही तुंहिंजो हथियार आहे बग़ैर लाइसेंस वारो। इकबाल मां का बि चोरी न आहे कई। न ही बग़ैर लाइसेंस वारो हथियार पाण सां खणंदो आहे न रखंदो आहे। हिते त मुंहिंजो लाइसेंस वारो हथियार पियो, उहो केॾांहुं वियो? इहा ख़बर लाकब में पवंदई त केर चोर आहे केर साधा। सच चवंदा आहिनि त सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। मां चवां थो सिधो थी थाणे ते हल। हल थाणे ते। अल्लाह तो थधो थी। मूंखे गिरफ़्तार करण खां पोइ मूंखे 3 रातियूं मुसलसल मूं ते तशद्दुद कंदो रहियो। जेतिरो कुटणो अथई कुट संतरी,
एक कुट के उठ पत्थर दे कुट हुआ कुट के हलो मूंखे सज़ा अचण खां पोइ इन कमीने सूबेदार जी हितों बदली थी वई इहा भी ख़बर कोन पई त मुंहिंजे खिलाफ साजिश कंहिं कई सिजावल खान या नवाब खान हिकु भेरो वरी मुंहिंजे खिलाफ साजिश कई पई वञे पर हिन भेरे इन लिकल दुश्मन खे शेर अली सरे मैदान ते ज़ाहिर कंदो पोइ सिर्फ ही पलांद न अॻियां पलांद बि ॻाए वॼाए वठंदो सान छो त शेर अली सिद्धो हिसाब किताब रखंदो आहे सिद्धो इन्हनि वर वकड़नि मां ॼण ई न विढ़ंदो बि सिद्धो आहियां इन्हीअ करे त चवंदो आहियां त 100 गिदड़ मिली करे बि इन शेर अली जो शिकार नथा करे सघनि बाक़ी रही दुश्मननि जी ॻाल्हि तॾहिं त मां चवंदो आहियां सजण कोई कोई दुश्मन हर कोई कीअं ख़बर पए त इहो कमु कहिड़े कमीने जो आहे छो त असां उते ॿिनि धुरियुनि खे ॾिसी आया आहियूं तूं छा थो सम्झी माजिद गुलण में एतिरो दम आहे जो सिजावल खान जे फसल खे बाहि ॾींदो गुलण खे एतिरी दिलि न आहे पर उन जे मथां नवाब खान जो हथु आहे नवाब खान जो हथु माजिद कुझु बि थिए बाबा साईं जे अचण खां पहिरियां इहो चोर ॻोल्हे असांखे ज़ाहिर करणो पवंदो माजिद जेकॾहिं ईअं न करे सघियासीं न त बाबा साईं असांजी मानी कुतनि खे खाराईंदो असांजी मानी कुतनि खे ॾिनई त मिड़ई ख़ैर आहे पर हीअ असांखे कुतनि सां गॾु खाराईंदो करीम हीअं था कयूं इन गुलण खे गीले ॿधी त उतां कदा खणी अचोसि जेकॾहिं गुलण खे ॿधी खणी अचिणो हुयो न त पोइ उन निभागे मां उतां हथु छो कढियो आहे करीम उन वक़्तु दिमाग़ ई कमु न पियो करे त छा करिणो आहे छा नाहे करिणो पर तूं शेर अली तरफ़ निकिरी वञ ऐं उन सां ॻाल्हाए अंदाज़ो लॻाए किथे इहो उन जो कमु त न आहे ठीकु आहे करीम मां शेर अली सां मिलण थो वञा तूं ऐं माजिद वञी न गुलण खे गीले राति जो हिते खणी अचो तुंहिंजे अचण खां पहिरियां गुलण हिते उबतो टंगियल हूंदी उबतो पोइ निकिरण जी कयो चाचा बहावल छा चयो छॾ मीर इन जी त ॻाल्हि ई न कर इहो उठ मञण जो आहे जेॾी मूं हुनखे इज़त ॾिनी वञे थो आकड़ कंदो पोइ भला उन उठ जो छा सोचियो अथई पहिरियां हलो दुरू उते हली सलाह था कयूं त छा कयूं इन्हनि जे पेरनि हेठां ज़मीन वरी कंहिं गरम कई वीर मूंसा शाम ताईं इहा बि ख़बर पइजी वेंदी सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।